इहा आहे त तव्हां ॾिठो 30 तारीख़ ते पघार न वधी तॾहिं धरणो लॻो ऐं उन ते अखियूं बूटे गवर्नमेंट वेही रही ऐं उन्हनि इहो बेनिफिट वरितो त मुहर्रम शरीफ़ आहे हीअ पाण ई उनजो एतिराम करे वापसि हलिया वेंदा ऐं असां त मुस्लमान आहियूं उनजो एतिराम कयोसीं। हिन वक़्तु बि जेको हीउ असां फ़ैसिलो कयो आहे इस्लामाबाद वञण जो उनजो मक़सदु ई इहो आहे त जेके पीपुल्स पार्टी जा वॾा आहिनि जेके हिनखे संभालंदा ऐं जंहिंजी ख़्वाहिश आहे त मुलाज़िमनि खे बेनिफिट ॾियो ऐं उन्हनि जूं पघारूं वधारियो त असां ओॾे मजबूर इन करे इस्लामाबाद वञण में थिया आहियूं ऐं असीं इहा ई तव्हां खणी उते इस्लामाबाद वञूं था। यकीनन उहे जॾहिं हिननि खे को हुकुमनामो पेश कंदा त पोइ हिननि में थोरो थरथलो बि थींदो ऐं इनशाला असांजा मसइला बि हल कंदा। हिते असां जेके अचे गॾु थिया आहियूं सभु उहे मज़लूम ऐं मिसकीन मुलाज़िम अचे गॾु थिया आहियूं जिन जूं पघारूं तमामु घटि आहिनि ऐं हीअ जेका महांगाई आहे तमामु घणी आहे। सच पुछो हीअ जेका महांगाई थी आहे हिननि पघारुनि मां असां पंहिंजा बचड़ा नथा पढ़ाए सघूं, असां ईदूं नथा करे सघूं, असां उन्हनि जूं स्कूलनि जूं फीसूं नथा ॾेई सघूं। सच पुछो हिते वेलो काटण मसइलो थी वियो हलियो। जेकॾहिं को ॿार बीमार थो थिए त उन जे लाइ इस्पताल में इलाज करण लाइ असां तमामु घणा परेशान आहियूं। 21 तारीख़ ते इंशाअल्लाह असां इस्लामाबाद सिंध यूनिवर्सिटियुनि तरफ़ां भरपूर नुमाइंदगी कंदासीं ऐं बिल्कुलु असांजो 70% इहो असांखे पघार वधाए ॾिनी वञे। DRA जेको अलाउंस आहे उहो असांखे ॾिनो वञे। जेसि ताईं असांखे DR नथो मिले 70% जो असांजो मुतालबो आहे हुन मां जेके गौर करनि असां चवंदा आहियूं त गौर करण त हिन ते असांखे उस्ताद जेके आहिनि पेंशनर आहिनि ऐं जेके असांजा अलाउंस इंश्योरेंस अलाउंस न मिलियो आहे हिन ते असांजी जिदोजहद जारी रहंदी इंशाअल्लाह। जेसि ताईं साह आहे असां में हीअ जिदोजहद जारी रहंदी जेसि ताईं असांखे DR ऐं अलाउंस ऐं इंश्योरेंस नथो मिले। तयारियूं असां ॾेखारे चुका आहियूं पहिरियां त कराची में असांजा हज़ारे माण्हू शरीक थिया हुया ऐं इंशाअल्लाह इहा ई उमेद आहे त इस्लामाबाद में बि प्रेसिडेंट हाउस असांजा हज़ारे माण्हू शिरकत कंदा। कैमरामैन शफात नोहानी सां गॾु सखर लाशारी KTN न्यूज़ हैदराबाद।